नाज़रीन अवां खे ॿुधाईंदा हलूं त सिजावल जूणे जो टाउन में 20 खां 25 स्वीपर सिजावल जूणे जो लाइ मुक़ररु कया विया आहिनि। ही स्वीपरनि जो जमादार आहे। अचो त उन खां पुछूं त हिन जे अंडर में घणा माण्हू आहिनि ऐं ही घणनि खां ड्यूटी वठंदो आहे। जमादार साहब, अवां जे अंडर में घणा माण्हू आहिनि सफ़ाई वारा? ख़बर न आहे। असांखे जेके आहे सफ़ाई जे अमले जो हिसाब किताब असां उहो सुबुह अली मोहम्मद वलद मोहम्मद साले वो काथे ड्यूटी कंदो? ख़बर न, हुननि जी ड्यूटी अफसरनि खे ख़बर हूंदी आहे। अचो वेहो कुर्सी ते त उते पुछूं। अचो न कुर्सी अचो न कुर्सी ते न मां बाबा, तूं टाउन जो जमादार आहे, मूंखे जवाब ॾींदो न त कहिड़ा कहिड़ा तुंहिंजे अंडर में आहिनि। मां उहो पढ़ियो लिखियो आहियां। तूं चए थो त मां इहे ॾिठा बि न आहिनि। अचो न। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त सिजावल जूणे जो सिटी में 5 खां 6 माण्हू जेके शेख बिरादरी जा मुक़ररु थियल आहिनि, जेके कमु कंदा आहिनि। जमादार खे सिर्फ़ु उहा ई ख़बर आहे। बाक़ी जेके 20, 25, 30 माण्हू स्वीपर जेके भर्ती कया विया आहिनि, जिन खां मंथली कट बि आहे, उन्हनि जे बारे में ही वीचारो कीअं जवाबु ॾींदो ऐं कीअं ऑफिसरनि जे मथां बीहंदो, सुभाणे हिन खे बि तकलीफ़ थी सघे थी। 5-6 शेख बिरादरी जे माण्हू खां अलावा कोई बि स्वीपर हिते कमकार करण लाइ तयारु न आहे, जंहिंमें 5 खां 10 हज़ार रुपया मंथली TMO इमरान अली कंबो खे जमा कराईंदा आहिनि, जेके ड्यूटी न कंदा आहिनि। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त 25 खां 30 माण्हू सिजावल जूणे जो में स्वीपर जेके आहिनि त भर्ती कयल आहिनि, जेके सफ़ाई वारा, नालियुनि सफ़ाइनि वारा, जिन खां ड्यूटी नाहे वरिती वेंदी। आऊं मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अदी फरियाल टालपुर साहिबा खे ॿुधाइण थो चाहियां त शायदि मतां अवां खे ख़बर न हुजे, ही तक MNA खुर्शीद अहमद जूणे जो ऐं MPA मोहतरम मीर नवाबज़ादा नादर अली ख़ान मंगसी जो आहे, जिते अलाए केतिरी क़ौमुनि जा माण्हू स्वीपर तौरु भर्ती त कया विया आहिनि, जेके ड्यूटी करण लाइ तयारु न आहिनि, जेके हर महीने 5 खां 10 हज़ार कटौती कराए रहिया आहिनि। आऊं मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी खे ऐं मोहतरम अदी फरियाल टालपुर साहिबा खे अपील थो कयां त खुदारा सिजावल जूणे जो ते नज़र कयो, DCO कंबर शदाद कोर्ट ते एक्शन खणी मुलाज़िमनि खां ड्यूटी वरिती वञे, तालके सजावल जूणे जो जेको आहे त करप्शन जे वर चढ़ियल आहे। खुदा हाफ़िज़।